ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। मकानी चूंडनि जे मुहिम जे सिलसिले में आसपा भुट्टो ज़रदारी हैदराबाद में रैली कढी आहे। कारकुन ऐं जियालनि पारां विख विख ते गुलनि जी वर्खा करे संदसि शानदार आजियां कई वई आहे। चांडिया ॻोठ में ख़िताब कंदे आसपा भुट्टो ज़रदारी चयो त 24 जुलाई ते बिलावल भुट्टो ज़रदारी जो साथ ॾेई पीपल्स पार्टी जे नामज़द उम्मीदवारनि खे कामयाब कयो। आसपा भुट्टो ज़रदारी रैली खे ख़िताब कंदे वधीक चयो आहे त हाणे हर पासे रुगो तीर हलंदो। इहा अहम ख़बर असां शेयर कयूं पिया। मकानी चूंडनि जी मुहिम में सिलसिले में आसपा भुट्टो ज़रदारी जी हैदराबाद आमद थी आहे। रैली कढी वई आहे। कारकुननि ऐं जियालनि पारां विख विख ते गुलनि जी वर्खा करे संदसि शानदार आजियां कई वई आहे। अपडेट मालूम कंदासीं हैदराबाद मां नथूराम असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। नथूराम, इन हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुल, हैदराबाद के अंदर जो मक्के में चूंडे जे बे मरहले जे हवाले से आसपा भुट्टो जो वो हैदराबाद पहुंची है। जाम खान चोरो हाउस का रैली कढी वही, जेका रैली मुख्तलिफ हंधनि तां थींदे हिन वक्त जो हाला नाके वाले इलाके में पहुंची चुकी है। आसपा भुट्टो जो है चांडिया ॻोठ में कारकुननि के खिताब कंदे चयो है बिलावल भुट्टो जो साथ ॾेई 24 तारीख़ ते 24 जुलाई ते पीसी जे जेके नामज़द कयल जेके उम्मीदवार आहिनि उन्हनि खे कामयाब करायो वञे ऐं हाणे हर तरफ़ जेको आहे तीर हलंदो। आसपा भुट्टो जी रैली जेको आहे हिन वक़्तु तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हाला नाके जे इलाइक़े में पहुची चुकी आहे। हिन वक़्तु रैली जेको आहे साइमा बिलावल ते मौजूदु आहे। हितां खां असांजे ज़रियनि पारां ॿुधायो पियो वञे त आसपा भुट्टो जेको आहे हितां ई रैली खे इख़्तिताम करे हिते खां पोइ रवानो थी वेंदी। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी।